अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे सभु ठीकु ठाक हूंदा। दोस्तों, अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल दर्दनि जो देश जे बारे में। जी हाँ दोस्तों, अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अब्बास गुल ओढाणो जो जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश, उन ई ड्रामे में अब्बास गुल जा कहिड़ा सीन हूंदा ऐं उन अब्बास गुल जो कहिड़ो कैरेक्टर हूंदो ऐं उन ड्रामे में अब्बास गुल छा वॾेरो हूंदो या ग़रीब हूंदो या हुन जा ॻोठाणा कैरेक्टर्स हूंदा या हारी वारो कैरेक्टर्स हूंदो अब्बास गुल जो। जी हाँ दोस्तों, इहो मां दोस्तनि खे हिन वीडियोज़ में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, मां हिकिड़ो दोस्तनि खे नंढड़ो अर्ज़ु कंदुसि त अव्हां जेकॾहिं मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक न कयो त महिरबानी करे मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा ऐं कमेंट्स कंदा, ताकी जीअं तव्हां असांजी हिन वीडियो लाइक कमेंट्स कंदा त असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी। अगरि असांखे इहा ख़बर पइजी वेंदी त असां सही वीडियो पिया ठाहियूं या ग़लति वीडियो पिया ठाहियूं, अव्हां दोस्तनि खे वणनि पिया या न पिया वणनि, त दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे बेल आइकन नोटिफिकेशन ते ऑल कंदा ताकि जीअं मुंहिंजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि खे बासानी सां मिली सघे। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश। दोस्तों, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में अब्बास गुल जो जेको कैरेक्टर्स आहे उहो हिकु छोकिरी सां गॾु आहे। अंबनि जे बाग़ में हू छोकिरी सां इश्क करे थो ऐं उन जा काफ़ी सीन उते रिकॉर्डिंग थियल आहिनि। ऐं ॿियो जेको प्रोमो हुयो, उन ई प्रोमे में अब्बास गुल सां कुहाड़ियूं साण आहिनि ऐं हमराह सां कुहाड़ी खणी विढ़े थो पियो। उन ई ड्रामे में हिक ॿिए सां उहे झेड़ो कनि पिया ऐं याने हिकु ताक़त ॾेखारनि पिया। ख़बर न आहे इहो छा ते झेड़ो हली रहियो आहे, इहो जेकॾहिं ड्रामो ईंदो त असांखे इहा सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं दोस्तों, मूंखे ईअं लॻी रहियो आहे त अब्बास गुल जो हिन ड्रामे में जेको कैरेक्टर्स आहे उहो हीरो जो कैरेक्टर आहे ऐं अब्बास गुल जो जेको ई पंहिंजा पराव में कैरेक्टर्स हुयो उहो ई हिन ड्रामे में अब्बास गुल जो कैरेक्टर रखियो वेंदो। याने ॾाढनि जो ॾे में बि अब्बास गुल जो तमामु बहितरीनु कैरेक्टर्स हुयो। ऐं दोस्तों, मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल जा हिन ड्रामे में तमामु बहितरीनु कैरेक्टर्स आहिनि। ऐं जीअं त पोयां जेको अब्बास गुल ड्रामो पंहिंजो करे आयो हुयो उहो हुयो सिंधु टीवी जो ड्रामो, जंहिंजो नाले हुयो ड्रामा सीरियल मीरास में अब्बास गुल जा तमामु सुठा ऐं बहितरीनु कैरेक्टर्स हुया। दोस्तों, ॿियो जेको हाणे अब्बास गुल जो सिंधु टीवी ते ड्रामो हली रहियो आहे उनजो नालो आहे पाणीअ मंझि पसा। तमामु बहितरीनु उन ड्रामे में अब्बास गुल जो कैरेक्टर्स आहे। ऐं इन खां अलावा अब्बास गुल जो जेको टियों ड्रामो आहे उनजो नालो आहे दो घूंट ज़िंदगी, जेको PTV होम ते हली रहियो आहे। दोस्तों, जीअं त अब्बास गुल हिकिड़ो सुठो एक्टर्स आहे ऐं उन जा सुठा काफ़ी ड्रामा थियल आहिनि, हुनजो बचपन खां वठी ड्रामनि में अचण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो ऐं हिन वक़्तु माशाल्लाह तमामु सुठी उहिदे ते आहे। ऐं हिन वक़्तु अब्बास गुल जा माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं सुठा ड्रामा अचनि पिया। दोस्तों, हीअ हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं अव्हां दोस्तनि खे मुंहिंजी पसंदि आई आहे त मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजी राय जो आगाज़ ज़रूरु कंदा त मुंहिंजी हीअ वीडियो अव्हां दोस्तनि खे कीअं लॻी। ऐं अगरि तव्हांखे हीअ सफ़ा वीडियो वणी वई आहे त हीअ वीडियो पंहिंजनि दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा ताकी जीअं हूअ बि असांजी हिन वीडियोज़ खे ॾिसनि ऐं उहे असांजे YouTube चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे बि सब्सक्राइब कनि। त दोस्तों, एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।